द sindhuworld.com की पेशकश। सिंधी अखर खजानो 136 अॼु जा सिंधी अखर आहिनि तालुक़ रखणु, मिल्कियत या हुअण, दिलबर, जानी, प्रीतम या प्यारो, हेठि या हेठां, चेलकी या पटो, मातम करणु, रुअण पिटणु या पछताइणु। साॻिए अर्थ वारा अंग्रेजी ऐं हिंदी अखर सुर्गवासीअ जी मिल्कियत खपई त उन सां पंहिंजो तालुक़ हुअण जो सबूत पेश करणो पवंदो। इश्क में महबूब वास्ते दिलबर, जानी, प्रीतम ऐं प्यारो जहिड़नि अखरनि जो बि उपयोग थींदो आहे। मर्द जे चहिरे ते नक जे हेठां मौजूद वारनि खे मुछ चइबो आहे। टीम TSW जी सिंधी भाषा वाधारे जी कोशिशुनि में सहयोग ॾियण लाइ तव्हां बेहद घटि ख़र्च ते हिकु वीडियो स्पॉन्सर करे सघो था। सूट खे चेल खां हेठि लहण खां रोकण लाइ कमु अचण वारे पटे खे चेलकी बि चइबो आहे। बीमार जो साह बंदि थींदे ई घर में रुअण पिटण ऐं मातम शुरू थी वेंदो आहे। सिंधियत सुहिणी रहे।